एक बेरो बरी सलाह अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वमा तिल्क बियमीनिक या मूसा क़ाल हिय असाय अतवक्कउ अलैहा व अहुश्शु बिहा अला गनमी वलिय फ़ीहा मआरिब उख़रा क़ाल अल्क़िहा या मूसा फ़अल्क़ाहा फ़इज़ा हिय हय्यतुन तस्आ क़ाल ख़ुज़हा वला तख़फ़ सनुईदुहा सीरतहल ऊला सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लून अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। उलमाए किराम, सादाते इज़ाम ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुजुर्गो ऐं भाइरो, अल्लाह तबारक व तआला हिन महफ़िल में असांजी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। जंहिं मरहूम जे ईसाले सवाब जे लाइ ही महफ़िल मुनक़िद थी आहे, अल्लाह करीम उन जी मग़फ़िरत फरमाए, उन जे दर्जन खे बुलंद फरमाए। महबूब जा उम्मती जेकी भी फौत थी विया आहिनि, उन्हनि जे क़ब्रुनि खे रब जन्नत जो बाग़ीचो बनाए। अज़ीज़ानी गिरामी, असां जो ईमान ऐं अक़ीदो आहे त अल्लाह तबारक व तआला जंहिं बाने खे नवाज़ींदो आहे, पो उहा नवाज़श नबूवत जी सूरत में हुजे या विलायत जी सूरत में हुजे या शहादत जी सूरत में हुजे, जंहिं भी सूरत में अल्लाह पंहिंजे बाननि खे नवाज़ींदो आहे त उन्हनि खे आम इंसाननि खां वधीक इज्जत शरफ ऐं शान वारो बणाए छॾींदो आहे। वरी बि चओ सुभान अल्लाह। उहे अल्लाह जा नवाज़िल बाना, उहे अल्लाह जा चूंडियल बाना, जन के अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु पंहिंजे ख़ुसूसी इनायतुनि सां ख़ुसूसी तअल्लुक़ सां नवाज़ींदो आहे। उन्हनि जा वजूद भी फैज़ वारा, उन्हनि जा कपड़ा भी फैज़ वारा, उहे जंहिं जाइ ते वेहनि उहा जाइ भी बरकत वारी, जंहिं फ़ज़ाउनि में साह खणनि उन्हनि साहनि खणण वारी फ़ज़ाउनि खे बि रब बरकत वारो बणाए छॾींदो आहे। जंहिं धरती ते अल्लाह जे बाननि जा कदम लॻनि उहा धरती भी इज्जत वारी बणिजी वेंदी आहे। जंहिं वण जी छांव में अल्लाह जा बरगुज़ीदा बाना वेहनि उहो वण भी बरकत वारो बणिजी वेंदो आहे। जेको कपड़ो वलीयनि जे बदन सां लगे, नबीयनि जे बदन सां लगे, इहो कपड़ो भी फैज़ रहमत ऐं बरकत वारो बणिजी वेंदो आहे। पर जंहिं शइ, जंहिं जानवर, जंहिं बेजान शइ, जंहिं जानदार शइ, जंहिं जमात, जंहिं नबात, जंहिं भी शइ जी अल्लाह जे प्यारनि सां निस्बत थी वञे, उहा शइ भी इज्जत अज़मत ऐं शान वारी बणिजी वेंदी। हिकु भेरो वरी चओ सुभान अल्लाह। अज तव्हांजा थक लही वेंदा इंशाअल्लाह। पंहिंजे ईमान ऐं अक़ीदनि खे मज़बूत कयो। वलीयनि जो शान छाहे, अल्लाह जे पैगंबरनि जो शान छाहे। उहे वलीयत वली आहिनि, नबीयत नबी आहिनि। पर मां तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ करणु चाहियां थो त वलीयनि जे निस्बत में, नबीयनि जे निस्बत में जेका शइ अची वञे उहा शइ बि बेमिसाल बणिजी वेंदी आहे। उन जो हिकिड़ो मिसाल
अल्लाह जे प्यारे पैगंबर हजरत सैयदना मूसा अलैहिस्सलाम जी लठ मुबारक। अल्लाह जो प्यारो नबी, अल्लाह जो कलीम आ, अल्लाह सां ॻाल्हियुनि करण वारो आ। उन नबीअ जी ॻाल्हि नाहे, उन नबीअ जे हथनि में लॻण वारी लठ जी ॻाल्हि आ। चवन छा वलियन वट छा ॾिठो अथव, नबीयन वट छा थो मिले, उहे बि असां जहिड़ा आहिनि, ये असां वांगुरु इंसान आहिनि। ॿुधो त वलियन जो शान छा आहे, नबीयन जो शान छा आहे, पर नबीयन जे हथ सां लॻण वारी लठ जो शान छा आहे। अल्लाह जो कुरान सूरत ताहा 17 खां 21 नंबर आयत। अल्लाह तबारक व तआला जो कलीम है मूसा कलीमुल्लाह। कलीम जी माना सामो कलाम करण वारो, अल्लाह सां ॻाल्हियुनि करण वारो। ॻाल्हि समझो था, इहो तो को शान है ना जो रब सां तू बदू ॻाल्हाए। अल्लाह के अर्ज करे रब जवाब दे, वरी ही अर्ज करे रब जवाब दे। खालिक कायनात सा, मालिकुल मुल्क सा, जुल जलाल वल इकराम सा ॻाल्हाइण त मामूली ॻाल्हि नाहे। ही अल्लाह जे कलीम जो शान है। जेडी मल उन्हें तुवा जी पाक माथरी में, पाक वादी में हजरत मूसा अलैहिस्सलाम आयो। रब्बे जुल जलाल फरमाइश त फखल अलाइक पंजी जुत्ती मुबारक ला, जुत्ती बिला थई जी जुत्ती मुबारक ला थई, पर हजरत मूसा अलैहिस्सलाम जे हथ में लठ मुबारक। जेरीमल मालिक करीम जे सामू कोहे तूर ते पहुतो आ, रब्बे कायनात रब्बे जुल जलाल फरमायो त ए मूसा तू जुती बलाहे आए, पंजा सवारी जा जेके जानवर हुया उहे भी छडे आए, थी हर शे छडे आयो ही। वमा तिलक बियमीनिक या मूसा, या तुझे साजे हथ में छा है, तुझे साजे हथ में चाहे। अब अल्लाह दिसे पियो या कोन पियो दिसे। हाने दिसो मुझे गिचे में चादर पईया, तवा सभई दिसो दा मुझे गिचे में साए रंग जी चादर। हाने जेकर तवा मुको पूछो साईं यो ताजे गिचे में छा है, इन गाल के थोड़ो समझो भाई हिकड़ी शे जाहिर ज़हूर आहे, हर को दिसे तो गिचे में चादर साए रंग जी पईया। पुछण जी जरूरत केड़ी आ, पुछबो आ उसमें शे जी जंहिंजी ख़बर न। हलो मुझे खीसे में चाहे ता इहो पुछी सको था त सही तुझे खीसे में चाहे, छो तो वो ता उहा शे तो ॾिठी कोने का, पर ही त ज़ाहिर ज़हूर शे आ न मुझे गिचे में पई आ, तव्हां सभु ॾिसो था। हिकिड़ो आम माण्हू बि अहिड़ो सवाल करे तो चौंदा जी अब सवाल आ, जायो सवाल आ, हिन में केड़ो फायदो आ जने हर कंहिंखे ख़बर आ त नठा थमे आ। इन सवाल करण जो जरूरत केड़ी आ, पर अल्लाह तबारक व तआला जल शानहू दरअसल इने लठ जी इज्जत ऐं अजमत दुनिया वारन के बुधाइण चाहिए पे। हजरत मूसा को रब पूछो, मूसा अलैहिस्सलाम जवाब ॾिनो, रब कुरान में वाजे लिखी छॾी। हाणे क़यामत ताईं अचण वारा जेकी भी नस्ल आहिनि न, शिया भी पढ़ंदा, वहाबी भी पढ़ंदा, चकरालवी भी पढ़ंदा, देवबंदी भी पढ़ंदा, मञण वारा न मञण वारा सब पढ़ंदा, सभिनी के ख़बर पवंदी त नबीअ जे हथ में लॻण वारी लठ जो शान छा। रब त ॾिठो पे, रब खे त ख़बर हुई त लठ ते हथ में, पर पुछे सो रब तो फरमाए वमा तिलक बियमीनिक या मूसा, ओ तुझे साजे हथ में छा है ए मूसा। हिकड़ी गाल समझण जी आ तो कुरान सजो पढ़ो अलहमद खां वठी वन्नास ताईं हर नबी के रब नालो वठी सजो आ। हर नबी के जे हिते या मूसा, किथे रब फरमाए तो या इब्राहिम, किथे रब फरमाए तो या ज़करिया, इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलामिन इस्मुहु यहया।
हजरत यहया के रब सदे तो हजरत ज़करिया के नालो वठी सदे तो हजरत यहया के नालो वठी सदे तो हजरत ईसा के नालो वठी सदे तो पर जने मुझे दिल पर नबी जो बारो आयो त रब फरमायो या अय्युहल मुज़म्मिल या अय्युहल मुदस्सिर या अय्युहन नबी या अय्युहर रसूल यासीन ताहा तफसीरुल बयान ताहा जी माना कई ताहा जी माना चोटी जा चंद्र यासीन माना ओ सरदार यासीन माना ओ सोहणन दंदन वारा यासीन दीता तहसी है दंदान मोहम्मद हे कुतुब आलम हजरत पीर मिठा सिंह जो शेर यासीन दी तहसी है दंदान मोहम्मद वल्लैल जुल्फ वासिफ मोहम्मद रब फरमाए तो ओ मूसा तुझे साजे हथ में छा इने में रब एकड़ो अदब भी सिखायो त लठ खणजे त साजे हथ में खणजे केड़े हथ में खणजे लठ साजे हथ में खणजे हजरत पीर सिंह रोज़े धणी रज़ी अल्लाह तआला अन्हु जो वाक्यो मूं किथे पढ़ियो आ त हजरत पीर सिंह रोज़े धणी फरमायो त मानू चवण ता तस्बीह खाबे हथ में सजे हथ में हुजे लठ खाबे हथ में खणजे पाण फरमायो त न मां चवां तो लठ नबीअन जी सुन्नत आ तंहिंजे करे लठ सजे हथ में खणण खपे सुभान अल्लाह सुभान अल्लाह वाह रोज़े धणी रहबर तुझे मज़ार ते किरोड़े रहमत रब वसाए मुझा दोस्तो त लठ सजे हथ में खणण अल्लाह जे नबी जी सुन्नत तने रब फरमाए त वमा तिलक बि यमीनिक या मूसा ए मूसा तुझे साजे हथ में छाए हाणे हजरत मूसा अलैहिस्सलाम के रब पूछे तो त बुधाए त सजे हथ में छा थई बस ये खणी चवे हां त लठा चवे हां मौला ही लठा मुझा रब करीम ये लठा पर न छो त हिन उम्मत जे ला सबक छडणो हो न त अल्लाह जे नबी जे हथ सां लगण वारी लठ जो शान छा रब करीम के अर्ज तो करे काल हिया असाया ए मुझा मालिक करीम हिया मुझी लठया असाया मुझी लठ मुझी लठ ए न त पराई पंजी जेंजी केजी जुती पायो तो केजी लठ खयो जो जिद्दे जो मानू मिलो मक्के शरीफ में चीज़ी में हर जुम्मो अचे मक्के में पढ़ंदो है जब तू खुश नसीब मानू ही भलो मानू है जो हर जुम्मो अची मक्के में पढ़ींदो हरम पाक में चीज़ी कदे मक्के में ये दो आया करे वरी मदीने में दो आया पर यो सफर मुके मुफ्त में पढ़ंदो किए भला चई त मां ईंदो आया 10 रियाल भरींदो आया मक्के शरीफ में हरम में अचे नमाज पढ़ंदो आया मोटंदो आया भलो जूतो पायू वियो आया जो 100 रियाल जो ते 10 रियाल किरायो भरे अचा 100 रियाल जो जूतो पाए वञा तो फायदे में थी ना मैं जो ठही पियो हां हाणे अचे जो खुदा जे घर में जूतो चोराए वने तो पोइ ये 10 दुनिया ऐं 70 आखिरत समझो था ना इने के लगे था जूता न जो अल्लाह जे घर की चोरी करे रब जे दर ते चोरी जेला अचे मस्जिद जे दरवाजे ता जूतू चोराए वने हर जुम्मे ते तो ॾिसो तो घणी जूतू चोराए हां केजी लठ आई केजी गिल्ली आई केजी रिल्ली आई केजो अटो आयो केजो घटो आयो केजो वटो आयो यो तो पराई शे न खणो अल्लाह जे नबी फरमाया त असा या मुजी लठा मा पराई न कया पंजी लठ
गाल समझो हां मुझा दोस्त पंजी शे खणो त उन्ने में तवां जे लाए इज्जत भी आहे वकार भी आहे अंबिया किराम जी सुन्नत भी आहे पो बस गाल ते इते खत्म थी सही अल्लाह पूछो त छा थई चई मुजी लठ गाल खत्म थी वई न पर न हजरत मूसा अलैहि सलाम गाल दंगु न कई अगते चवे तो अतवक्कउ अलैहा ए मुझा रब करीम ही मुजी लठया जते टेक दई हलंदो आया ए मुझा मौला हिन लठ जो सहारो वठी टेक लगाए मां हलंदो आया वा आहुश बिहा अला गनमी ए मुझा मौला तोखे हजरत शुएब जूं बकरियूं चारींदो आया पो बकरियुन जो धण चारींदो आया पो छा कंदो आया जो वणन के वणन जा पन छाणींदो आया पंहिंजे बकरियुन जे कूत जे लाइ बकरियुन खे खाराइण जे लाइ इन लठ सां वणन जा पन छाणे पंहिंजे बकरियुन खे खाराईंदो आया वो जानवर मारो जन जानवर पालिया है जन जे घर में बकरियों हिन रिढू हिन उठवा घोड़ो आ गड्ढ गाडो आ या मुजादा घर में जानवर धारिया थई त इने जानवरन जो तुझे मथा हक हुआ उन्हें के पानी प्यारण हक हुआ उन्हें के सही टाइम ते खाधो खाराइण गाह चारो ॾियण हक हुआ ये न कर जो माल उथारी उन्हें के पानी टाइम ते न प्यारी उन्हें के खाधो सही न खाराई तो ये जानवर बिक्या मजे दिहाड़े तो ते फरियादी थींदा इन्हें जानवरन जो भी तोखा पुछाणो थींदो सीओ अची वञे त जानवरन जे लाइ झुको ठाहे उन्हनि में बिहारी उसा काढ़ो आ काढ़े में गर्मी में दांत भटारे के न बिहार मेह सगोरी के उस में न बिहार उन्हें के छांव जो इंतजाम कर उन जानवर के भूख लगे तो उन्हें के तू गाह चारो खाराए उन्हें ते घणो वजन न खण घणो बार न खण सजो ॾींहुं ढगे के उठ ढगे के हर न हलराए थकजी पवंदो तू पाण भी थकजी तो पवी ते ये जानवर वीचारा बि थकजी पवंदा आहिनि मदीने वारे साईं फरमायो इरहमू मन फिल अर्द यरहमुकुम मन फिस समाए तव्हां ज़मीन वारन ते बाज कयो त आसमान वारो तव्हां ते बाज कंदो हजरत मूसा कलीमुल्लाह तो चवे त मुंहिंजा मौला व अहुश बिहा अला गनमी पंहिंजे बकरियुन जे लाइ हिन सां पन छाणींदो आहियां हां सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐं उहा लठ मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहियां चओ सुभान अल्लाह तुर्की मुल्क तुर्की में इस्तांबुल जो शहर तुर्की जो शहर इस्तांबुल उन्हें इस्तांबुल जे शहर में बहरे मरमरह जे किनारे अज ताईं हिकड़ो म्यूजियम अजायब घर ठयल आ जेके सॾींदा आहिनि तोप कापी उन्हें तोप कापी जे अजायब घर में उहा हज़रत मूसा अलैहि सलाम जे मुबारक हथन जी लठ अज ताईं रखी आ मां पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे सही उहा लठ हिय सिद्धिया लठ मुबारक सिद्धिया हिय जी अंदर सिद्धवा न पर हितों वरी थोरो हितों हिय नंढड़ी खुत थस हिय थोड़ी खुत हिय हेठ व अहुश बिहा अला गनम व अहुश जेमल लठ ॾिठी कुरान में त आहे त पढ़ियम तर्जुमो में ॾिठम पर जेमल लठ अखियुन सां ॾिठम त पो हुश जी खबर पई यो हुश कीअं कंदो हो जो उहे ओ जेका कुंटी मुबारक हुई न उन्हें के हीअं फासाए ऐं उहे वणन जा पन छाणींदो हो बकरियुनि मुबारकनि खे चारींदो सुभान अल्लाह साईं लठ जो ॾिठम न खुदा जो कसम अॼु बि नूर थो वसे छो त अल्लाह जे नबी जी लठ पाक पैगंबर जे हथनि जी लठ
ऐं अल्हम्दुलिल्लाह उते मुखे इहा बि ख़ुदा से शरफ नसीब कयो जो मदीने वारे मीर जे पाक हथन जो प्यालो अॼु ताईं रखियो आहे जे प्याले में महबूब सोना पानी पींदा हुया उन जी ज़ियारत कयो साईं उते हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जो प्यालो मुबारक रखियो आहे असां वटि पुराने दौर में ये हुंदा हा टोया वटा टोये जो कासे जो वटो हुंदो एड़े नमूने जो वटो हिय सिधियूं फिथियूं हेठों तराखड़ो इहो वटो मुबारक हजरत इब्राहिम खलीलुल्लाह जो अॼु ताईं इस्तांबुल में रखियो आहे फकीर पंहिंजे अखियुनि सां ज़ियारत करे सुभान अल्लाह साईं मुझे सुने सैयदना इमाम हुसैन जी कमीस मुबारक रखी अम्मा खातून अतहर सय्यदतुन निसाइल आलमीन बीबी फातिमतु ज़हरा सलामुल्लाह अलैहा व अला अबीहा व अला बालिहा अम्मा ससाइण जो मुसलो जेते नमाज पढ़ंदी सॼी रात इबादत कंदी वो मुसलो पाक रखियो आहे मां ज़ियारत करे सुभान अल्लाह साईं वा लठ मुबारक हजरत मूसा अलैहिस्सलाम जी अॼु ताईं बि नूर वसे थो हजरत मूसा के रब के अर्ज तो करे मुझा मौला हिय मुझी लठ आवा हुश बिहा अला गनमी पंजे बकरियुन के हिन लठ सा पन्न छाणी खाराईंदो आहियां उन्हनि जे गाह चारे जो इंतजाम हिन लठ सां कंदो आहियां गाल अन्या खत्म न थी लठ जा फज़ाइल अन्या मुझो हजरत मूसा जी ज़बानी अल्लाह जे कुरान में फरमान उन लठ जे बारे में हजरत मूसा जो फरमाए वल यफीहा मारिब उखरा ए मुझा रब करीम हिन लठ में अन्या मुझा ॿिया बि घणाई कम में ये बटे गालियों तो मौला तो के बुधायम न त टेक बि कंदो आहियां वणन जा पन बि छाणींदो आहियां ये गालियों तो बुधायूं मां मुंहिंजा रब साईं पर वलिय फीहा मुझे लाए इन्हे लठ जे अंदर मारिब उखरा ॿिया बि घणाई कम आहिनि हाणे उहे कम कहिड़ा हुया वे घणा कम जेके ने लठ का वठंदो हुयो वे कम केड़ा हुया सुभान अल्लाह तफसीर खाजिन लुबाब तावील जिल्द नंबर 4 सुफ़ो नंबर 347 इमाम खाजिन इने लठ जा मारिब उखरा जी तशरीह करे तो वा लठ मुबारक कीअं हुई जो हाजत व मनाफिउ उखरा ए मुझा रब करीम हिन लठ में ॿियूं बि घणियूं ज़रूरतूं मुंहिंजूं पूरियूं थियनि थियूं हिन लठ मां ॿिया बि मूंखे घणा फ़ाइदा मिलनि था उहे कहिड़ा फ़ाइदा आहिनि अल्लाह अल्लाह मुफस्सिर सगोरो लिखे थो त हजरत मूसा अलैहिस्सलाम जेॾी महिल सफ़र में निकिरंदो हुयो त सफ़र जो सामान उन लठ ते रखंदो हो त लठ हजरत मूसा जो सामान खयूं हलंदी हुई अब ॻाल्हि समझो जी असां हलंदासीं त कोई साथी हूंदो या वरी सवारी हूंदी उन ते मिसाल बैग आ थेलो आ सफ़र जो सामान आ पानी जो कूलर आ पंजी का सवारी हूंदी उन ते खणंदासीं न हजरत मूसा अलैहिस्सलाम उन लठ मुबारक जे मथा वो सामान रखंदो हजरत मूसा हले जो लठ पाणे टोड़ंदी हले पाणे जेडी मल हजरत मूसा अलैहिस्सलाम के उञ लगंदी हुई खूह ते ईंदो हुयो त लठ के हीअं हेठ कंदो लठ के हेठ लड़काईंदो हुयो साईं वा लठ डिघी थी वनी पानी जे सतह ताईं पहुचंदी उन में हेठ प्यालो ठही पवंदो पोइ हीअं करे ॿाहिरि छिकंदो त पानी जो प्यालो भरजी वेंदो उन्हें मजा पानी पी हजरत मूसा अलैहिस्सलाम रज कंदो
वरी जेमल को नांग का बला को भट्टू को दुश्मन इंदो हो त ये लठ ओलारींदो हो तो जानवर मरी ये नांग अचे भट्टू बला अचे हजरत मूसा ये इशारो करे त नांग मरी हाँ सुभान अल्लाह वरी जेमल काढ़ो थे गर्मी थे त हिय कंदो जो लठ के ये खोड़ींदो लठ के हिय खोड़े साईं उहा लठ में तो छाव करे बीहे नचे व सुभान अल्लाह जेके चवन था न वलीअन बुजुर्गन नबीअन वटि छा थो मिले तू उन्हनि खे ॿुधाए त वली त वली आ नबी त नबी आ पर नबी जी लठ जो बि कमाल सुभान अल्लाह जेॾीमहिल हज़रत मूसा अलैहि सलाम खे उस लॻंदी हुई त मथां छांव करे पीअंदी हुई ऐं जेॾीमहिल हज़रत मूसा अलैहि सलाम अकेलो थींदो हो त या लठ हज़रत मूसा सां कचहरी कंदी हुई पो तफसीर खाज़िन वारो हज़रत इब्न अब्बास का आणे तो त हज़रत मूसा अलैहि सलाम उन लठ का सामान खणन जो कम वठंदो हो पानी पीण जो कम वठंदो हो ऐं उन सा कचहरी जो कम वठंदो हो ऐं जेकॾहिं पानी न हुंदो खूह न हुंदो हो डोल न हुंदो हो हज़रत मूसा अलैहि सलाम उहा लठ मुबारक हिय जो हणे त मिठे पानी जो चश्मो वही पाण बि पीए पंहिंजे उम्मतियुनि खे बि प्यार वरी जेॾीमहिल बुख लॻेसि उन जी ॻाल्हि त ॿुधव वरी जो बुख लॻेसि त हीअं करे जो ने लठ खे खणी जो खोड़े हाणे हीअं लठ खुपी वई चवे त जहिड़ो मेवो हज़रत मूसा चवे खावां ओड़ा मेवा झले थींदी हुई चवे अॼु सूफ़ खावां त सूफ़ बीठा आहे चवे केलो खावां त केला बीठा आहे चवे अॼु डाख खावां अंगूर खावां इंजीर खावां वात तो पानी कौन तो करे वे ना हाँ अल्लाह ताक़ के खाराइंदो अल्लाह से दुनिया जा मेवा खाराइंदो जन्नत जा मेवा खाराइंदो जेड़ी नियत करे उहो मेवो झलियूं बीठो आसी वो बण थियो वा लठ सागी गाल समझ में अचे वधी सुभान अल्लाह जेडी मल हजरत मूसा अलैहि सलाम के किथे आराम करणो हुजे दुश्मन जो खतरो हुजे हजरत मूसा अलैहि सलाम लठ के बिहारे छड़े वो हजरत मूसा जी चौकीदारी बीठी करे पहरो बीठी दे मजाल को दुश्मन अचे को फाड़ींदड़ जानवर को शींह को चीतो को बला को नांग को दुश्मन को वेरी वेझो अचण न दे वो लठ हजरत मूसा अलैहि सलाम जी पहरेदारी चौकीदारी बीठी करे सुभान अल्लाह वाह 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 मूसा अलैहि सलाम तुंजी लठ जो कमाल हजरत मूसा अलैहि सलाम जेमल इहे फजीलतूं पंजे लठ जूं रब के बयान करे बुधायूं त मौला ही मुझे लठ में मुके फायदा है थोरो गौर कजो थोरो तवज्जो सां ॿुधो हजरत मूसा अलैहि सलाम जेमल पंजे लठ जा ये फजाइल बुधाया त रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायस त काल अलक़हा या मूसा ए मूसा उछला पंजी लठ के उछला तू पंजी लठ ते भरोसो तो करी पंजे लठ ते एतमाद तो करी पंजे लठ जा फजाइल तो बयान करी उछला इन लठ के मुझे नबी के के पीछे ते भरोसो करण न खपे मु रब जी जात ते भरोसो मु ते भरोसो पंजे लठ ते एतमाद न कर लठ के छड़ उछला लठ के हजरत मूसा अलैहि सलाम के जो हुक्म मिलियो लठ के उछलाइण जो अल्लाह जे नबी खणी लठ के उछला जेमल लठ के उछलाई फअल्काहा फइज़ा हिय हय्यतुन तसा जेमल हजरत मूसा अलैहि सलाम लठ के जमीन ते उछलायो त उहा नाग बणजी ड्रोड़न लगी लठ नांग बणजी डुकण लगी
जेडी मल नांग थी ऐं उहा डुकण लगी त हजरत मूसा अलैहि सलाम के दिल में खौफ पैदा थियो हे नांग बनजी वैया ही जानवर बनजी वैया जहरीलो जानवर बनजी वैया हजरत मूसा अलैहि सलाम के डप थियो रब फरमायुस काल खुज़हा वला तखफ ए मूसा डिज न डप न कर इन्हें के वठी से तो जने इन्हें ता भरवसो छोड़ियो त हाने इन्हें में भी मूं रब तुंदे ला फायदा ही नफा बनाया इन्हें ए मूसा भरवसो न कर मूं रब ते भरवसो करे सब सहारा छड़े दे जने तू सहारा छड़े दी दे त मां रब तुंजी वरी गैबी मदद इए कंदुसे जो उआ लठ नांग बनजी पईया के बुजुर्ग फरमायो तकिया बर दीवार करदम बरसर मुफ्ताद खाक खाक बादा बरसर को तकिया बर गैरे कुनत जदो भित ते टेक के में भित जो सहारो वर्तम भित का पुरानी मर्दों जो मिट्टी किरी त मथे में धूड़ पजी विया वो फरमाए तो भली उन्हें मानू जे मथे में धूड़ हुजे जेको खैर ते भरवसो कंदो आ जेको खैर ते तकियो कंदो आ उन्हें जे मथे में धूड़ पवंदी आ पर जेको अल्लाह ते भरवसो रखंदो आ रब करीम हर जाए ते उन्हें जो मददगार हुंदो आ चो अल्लाह प्यारा दोस्त अजीब गाला असा कुरान में पढ़ियो असा उलमा का बार-बार ॿुधंदा रहूं था त अला इन्ना औलिया अल्लाह ला खौफुन अलैहिम ॿुधो तो ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून न उनन के खौफ आ न कने दुखारा थी हिते त अजीब गाल है अल्लाह जो नस कुरान है त जरी मल लठ के ॾिठे फखाफ खीफतन मूसा अलैहि सलाम डरी वियो मूसा अलैहि सलाम के डप थियो खौफ थियो हालांकि वलियन के खौफ ना है नबियन के केड़ो खौफ विलायत का नबूवत जो शान शर्फ और आला है ना जने वलियन के डप ना है तो वलियन के नबियन के खौफ चालू वगाल समझो आया ना चो सल्लल्लाहु अलैहि या बुधो या हकीकत अल्लाह जा नबी अल्लाह जा वली कहीं खां न डिजंदा है सवाए रब जी बे कहीं खां न डिजंदा है पर जिए त उनन जे अंदर बशरियत वारी तकाजा है जिनसे बशरियत में अल्लाह तबारक व तआला उनन के मोकलियो आ या बशरियत जी तकाजा है जो जने का एड़ी शे जेका खिलाफ वाकया हुंदी आ उन्हें जे दिसण सा बशरियत जी तकाजा है तो ने दिल से थोड़ी देर जेला खौफदारी थी जी हजरत मूसा हजरत सैयदना इब्राहिम खलीलुल्लाह मलाइक सगोरा इंसानी शक्ल में थी आयस इंसानी सूरत में अल्लाह जा मलाइक आया को हजरत इब्राहिम खलील उनजला गाबो ज़िबा कयो वो जेरी मल मानी चई तैयार थी आई उनन जे अगियो रखई मानी खाधऊ हजरत मूसा अलैहि सलाम डिनो हजरत इब्राहिम खलीलुल्लाह डिनो कुरान शरीफ में आ त चेऊ त तू डिज न असा इंसान नहीं असा अल्लाह जा मलाइका आहियूं अल्लाह जा मलाइका आहियूं
जेके लूत अलैहिस्सलाम जी क़ौम ते अल्लाह जो अज़ाब खणण वञण वारा आहियूं असां को ड्रिज न असां मानी न खाईंदा आहियूं असां खाइण पीअण खां पाक आहियूं असां अल्लाह जा फरिश्ता आहियूं वक्ती तौर ते या बशरियत जी तकाज़ा हुई हज़रत इब्राहिम खलीलुल्लाह के जेको थोड़ी देर जे लाइ दिल जे अंदर कुछ महसूस थियो या एक बशरी तकाज़ा हुई जे करे हज़रत इब्राहिम खलील या मूसा कलीमुल्लाह के एक किस्म जो दिल में महसूस जेका थी गाल अल्लाह तबारक व तआला जल्ल शानु फरमायो त ए मुंहिंजा प्यारा तू दिलगीर न थी ला तू ढिज न तू खौफ न कर मालूम थियो त अल्लाह ताला पंहिंजे प्यारन के दिला सा पाण ॾींदो आ उन्हनि जी मदद रब पाण कंदो आ जॾहिं उन्हनि जे अॻियों को मुखालिफ अची वञे जॾहिं अल्लाह जे प्यारनि जे अॻियों को नांग अची वञे को कारीहर अची वञे को सोबान मुबीन अची वञे कॾहिं का भेजारींदड़ शइ अची वञे फितरी तकाज़ा है उन्हनि जे दिल में थोड़ी देर जे लाइ डप ज़रूर थींदो आ पर थोड़ी देर में अल्लाह जी मदद पहुचंदी आ आवाज़ गैबी ईंदो आ त ला तकब मुंहिंजा पाना डप न कर मां अल्लाह तो सां गॾु आहियां हाणे जी यो नांग थियो आ न दिलगीर न थी मां रब जो तो सां गॾु आहियां ला तखफ खौफ न कर पो छा कर जो खुज़हा वठी इनके पकड़ी साईं या जेका लठ नांग थी सा यो नांग खबर त केडो हो हां जेंजो वात जेको हुयो सो वो वात में 40 हथ हुयो वडो 40 हथ एकड़ो हथ बात ये जेका टेबुला में 3 हथ मसद हां सही 40 हथ हे पिंडाल जरे घटे एकड़ो थी एडो तो ने जो वात हुयो कद केडो हुंदो जिस्म केडो हुंदो उने जो कद काठ केडो हुंदो जेडी मतलब करू मथे खयो हुंदई ओ जेडी मतलब आयो न हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ खणी फिरौन चयो हे मूसा जादूगर पंजा जादूगर घुराई जादूगर जो घुराई उन से वठी उन जो रस्सियूं हुयूं टोड़ा या उन के वठी मसम रेज़म के अखुन ते जादू पड़ियो न त मानुन के इए पियो नजर अचन जे नांग बलाऊं पियो अचन जेरी मल उए नांग हज़रत मूसा दे वध्या त अल्लाह तबारक व तआला फरमाया त मूसा हाने वरी लठ के उछला हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो लठ उछलाई त एडो सी अस्तहा नांग थी हिय जो वात पटई त उन जी हेठी जाड़ी जमीन सा त मथी जाड़ी फिरौन जे महल जे कुकरन सा पई लगे को 4 माड़ हुयो या 5 माड़ हुयो या 10 माड़ केड़ो बंगलो हुयो से उन जे मथे कुकरन सा जाड़ी पई लगे हिय वात पटी फिरौन पाण के खुदा से रहंदो न 40 ॾींहं ते विंदो हो काकू समय 40 ॾींहं ते माने एतरी नज़ाकत हुयस 40 ॾींहं मस बशरी आदत जे ला विंदो हुयो ऐं जे मल यो नाक ठई त हिकड़े ॾींहं में 40 भेरा काकू समय गाल समझो हां सुभान अल्लाह रब फरमायो ते मुझे प्यारा कलीमुल्लाह खुज़हा हाने तो भरवसो छडे दिनो न लठ ते भरवसो छडी हाने मां रब हुकुम तो ॾियां त ये असबाब ज़राए वसाइल भली इस्तेमाल कर भरवसो इन ते न रखबो पर इस्तेमाल जरूर कबा तवक्कुल रब ते रखबी पर जरिया वसीला इस्तेमाल जरूर कबा कारोबार कबो धंधो कबो नौकरी कबी व्यापार कबो पर भरवसो वरी बे अल्लाह खुज़ वठी सही हज़रत मूसा अलैहिस्सलाम ही उन जे वात में हथ विधी ऐं हिय जो औरते छिकी से सागी नचे व सुभान अल्लाह
वरी सागी लठ थी पई हाणे रब्बुल आलमीन जल्ल शानो फरमायो से सनुईदुहा सीरतह ऊला ए मूसा तू हथ विझीस असां जेका इन जी पहिरीं सीरत हुई जेका पहिरीं सूरत हुई पहिरीं जेका इन जो किरदार सीरत वारो हो जेका तोखे छाऊं ॾींदी हुई तोखे तोसां कचहरियूं कंदी हुई तुंहिंजा ॿार खणंदी हुई तोसां गॾिजी रफ़ीक थी हलंदी हुई तोखे छांव कंदी हुई तोखे मेवा खाराईंदी हुई तोखे पानी पियारींदी हुई जेका इन जी पुरानी सीरत हुई न उहा साची सीरत मोटाए ॾींदासूं बस हथ तू लॻाए त नांग मंझा अब गाल समझो त नांग हिकड़ी जानदार शय नांग हिकड़ी जानदार शय ऐं लठ बेजान शय जमात लठ बेजान शय पर अल्लाह जे प्यारन जे हथन में रब इहो त कमाल रखंदो आ जो जेकॾहिं जानदार के बेजान कन त करे सघन था बेजान के जानदार बनाए त बनाए सघन न चई ज़ुबान अल्लाह हां असां जे हज़रात नक्शबंदियुन वटे जंहिंमहिल तरीक़त में दाख़िल थियो आहे हीअं आंगुर रखंदा आहिनि कल्ब अबा सजण साईं आंगुर रखी वेंदई न भाग वारा आहियो कंहिंखे सजण साईं जी आंगुर कंहिंखे कहिड़े बुज़ुर्ग जी कंहिंखे कहिड़े वली जी इहो हथ मुबारक जन खे लॻियल आहे न इहे भाग ऐं बख़्त वारा आहिनि जो अल्लाह वारनि जी आंगुर जिते लॻंदी आहे त मुर्तहदिल जहिड़ी थी पवंदी आहे हां हे वरी छा यार तहां त कहर ता कयो त कलंदर ने पंजो सोने दस्तगीर बुडल बेड़ो तायो मानू 12 साल बुडी वा उहे वरी कलंद पंजो साईं सोने दस्तगीर उनन के किए जिंदा कयो ओ मुजा प्री प्यारा अल्लाह जे प्यारन जे हथन जो कमाल आहे जेकदे चाहन तो वे हथ जे इशारे सा मोल सड़ियल गरियल जिस्म फना थियल जिस्मन के दोबारो जिंदा कंत करे सघन था जी ही हज़रत मूसा अलैहि सलाम जी लठा अबा लठ कने गालियों कंदी आ छा हां लठ कने गालियों कंदी आ छा ये बांस जो लकड़ो आ तहां सब मिंथ कयो तहां सा गालाए ये सब मटियारी वारा ज़ैन खासकेरी गोठ वारा ओड़े पाड़े वारा इनके पटको लाए रखो ओ बास जा लकड़ा असा कुछ त गाल कर गलाइंदो मालूम छो तो तू जो मुजो हाल पियो अल्लाह जे नबियन जो वलियन जो कमाल पियो हां उहे चाहिदा हिन तो उनन सा बेजान जमात शयूं बगलाई मुजा सोना हबीब जिए महबूब सोना हिए लंघन ता पान फरमाइन ता मक्के जे पत्थरन का लंघंदो आया त पत्थर मुके दिसी चंदा न अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल हां साईं फरमाइन ता जे मल खजूरन जे बागन मा घुमंदो आया त बागन जे वणन मा मेवन जा आवाज ईंदो आ अस्सलातु वस्सलाम अलैका या रसूल हां सुभान अल्लाह पो मञणो पवंदो त अल्लाह जे वलियन जो नबियन जो त शान आ पर उनन सा लगण वारी हथ जी छुहण वारी लठ जो भी शान आई जेरी मल नबी सगोरे हिया आंगुर विझी उने जे वात में हिया छिक्यो तो उने अरोड़ नांग मजा लठ सुभान अल्लाह आई उआ लठ मुबारक सनुईदुहा सीरतहल ऊला ओ जेका पहिरी सीरत हुयस न जिए पहिरी तोसा कम मदद कंदी हुई उए साची सीरत सा मोटाई दीदास हां काबिल तवज्जो गाला त अल्लाह जा प्यारा शयुन जी सीरत के मटाए सगन था उनन जी कैफियत के मटाए सगन था उनन जी हेयत के मटाए सगन था हेयत समझो था उनन जी हेयत के मटाए सगन था यो अल्लाह जे प्यारन अल्लाह जे दोस्तन अल्लाह जे वलियन अल्लाह जे नबियन के रब यो पावर दींदो
चओ न सुभान अल्लाह हाय हाय सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह साईं मुझे नंढपण जो हिकिड़ो वाक़ियो आहे जेको मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो तव्हांखे ॿुधायां जी थकिजी त कोन पिया आहियो ॿुधायो मां पंहिंजे अखियुनि जो जेको मुशाहिदो ॾिठो उहो तव्हांखे ॿुधायां मुंहिंजा मुर्शिद करीम मुंहिंजा वालिद गिरामी अल्लाह जो किरोड़े रहमतूं संदन मज़ार ते हुजनि अल्लाह जा कामिल अकमल वली हुया ऐं अल्लाह तबारक व तआला संदन ज़बान में अजीब तासीर रखी जीअं ज़बान मां लफ़्ज़ कढंदा ई थी पवंदी ए मूं पंहिंजे अखियुनि सां मुशाहिदा कया हिकिड़ो बिल्लो रहंदो असांजे घर में मुंहिंजे नंढपण जी ॻाल्हि आहे मूं उहो बिल्लो ॾिठो अजीब बिल्लो हूंदो जेॾी महिल हज़रत साईं तकरीर कंदा हा त उहो बिल्लो अची मजलिस में साईं जे पासे में वेही रहंदो ऐं ख़ुदा जी इज़त जो कसम मूं पाण ॾिठो जेॾी महिल हज़रत साईं तकरीर कंदा मोहब्बत जी ॻाल्हि थींदी हबीबन करीमन जे इश्क जी ॻाल्हि थींदी ऐं हज़रत साईं ते ख़ुदि गिरियोतारी थींदो जमायत रोंदी जेॾी महिल इहा मोहब्बत जी ॻाल्हि थींदी उन बिल्ले खे मूं पाण पंहिंजे अखियुनि सां रोंदे साईं नंगर जो गोश्त नंगर जो सामान रखियो हुजे खारा गोश्त जा भरिया पिया हूंदा मजाल जो हिकिड़ी बूटी खाए खुलिया पिया हुजनि पर बूटी न खाईंदो जेका पंहिंजे हथनि सां ॾियूंसि त खाए जे न त न खाए सुभान अल्लाह हज़रत साईं जन मस्जिद में अचनि त केॾी महिल साईं जन जे पुठियों पियो मस्जिद में अचनि वरी केॾी महिल साईं जन हलिया वञनि साईं जन हीअं इशारो ॾियनि उते बीह रहे दरवाज़े साईं उन टेढीअ ते वेठो आहे न हेॾे वञे न होॾे जेसीं हज़रत साईं जन नमाज़ पढ़ाए मस्जिद में मजलिस करे मोटी अचनि तेसीं ताईं उहो टेढी ते इंतज़ार में वेठो हज़रत साईं जन मोटनि त वरी साईं जन पुठियों ईअं जेको ख़ुशीअ में नचंदो ईअं नचंदो साईं जन जे पुठियों अल्लाह अकबर कबीर अजीब ॻाल्हि बंगलो हूंदो मथे साईं जन मंझंदि जो कॾहिं कॾहिं मथे वञी आराम फरमाईंदा हुया साईं जन जी आदत हूंदी जो हीअं रुमाल खणंदा हिते हिन में विझी बाह में हीअं विझी रुमाल पोइ हीअं हलंदा जेॾी महिल हीअं रुमाल खणी बाह में विझनि माना साईं जन वञनि था साईं जन हलण जी तयारी कनि बिले जा कन खड़ा थी वञनि पोइ तयार थी वञे साईं जन मथे त बिलो साईं जन वापस मोटन त बिलो गॾु अजीब उन बिले खे ॾिठो को ज़मानो असांजे घर में रहियो ऐं उन बिले जा औसाफ उन जूं खूबियूं उन जूं ख़सलतूं मूं ईअं ॾिठियूं जीअं को इंसान ऐं समझदार हुजे वरी अचानक वो बिल्लो गायब थी वरी मुंह न पोइ हिकिड़े ॾींहुं मां नंढो हुजां क़िबला साईं खे बिल्लो हूंदो नज़र कोन पियो अचे पाण फरमायो तूं वो वियो पंहिंजे मालिक सां वञी बस पोइ वधीक राज़ न खोलियो त छा राज़ हुयो कहिड़े मालिक सां मिलियो किथे मिलियो छा थियो वधीक अल्लाह आलम बिसवा पर उन बिल्ले जूं ये खूबियूं ऐं ख़सलतूं पाण अखियुनि सां ॾिठा मुझा दोस्तों अल्लाह जे वलियन जी निगाह पइजी वञे त जानवरन जी सूरत सीरत मटाए सघन था जानवरन जी सीरत मटाए सघन था पर कुरान फरमाए तो सनुईदुहा सीरत हल ऊला ओ मुझा प्यारा कलीम हथ तू लाई से इन जी सीरत के मटाए माच कुवत कुदरत कमाल रब जो हुंदो हथ अल्लाह जे प्यारन जा हुंदा कुरान में हिकिड़ो ॿियो वाक़ियो आहे अम्मा मरियम साइण जेॾीमहिल बुख लॻसि उञ लॻसि त रब्बुल आलमीन जल शानो खे अर्ज़ कई मुंहिंजा मौला मूंखे बुख लॻी आहे उञ लॻी आहे रब फरमाए थो हुज़ी इलैकी बिजिज़्इन नख़ला ए मुंहिंजी प्यारी मरियम तूं हीअं कर जो सुकल थोड़ा ने के हीअं वठी धूणो ॾे
हाणे ही हेतरी तव्हां ॻाल्हि ॿुधी हज़रत मूसा जी लठ जी तव्हां चवंदोसीं हू त नबी हुयो न असां वलीअनि जो अहिड़ी ॻाल्हि ॿुधायो हे अल्लाह जो क़ुरान हू हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी लठ जी ॻाल्हि ॿुधव हीअ वली आहे बनी इसराईल जी वली बानी आहे अल्लाह जे प्यारे नबी हज़रत ईसा अलैहिस्सलाम जी अम्मा है ज़ाहिर त नबी त कोन हुई न नबी न हुई वली बानी हुई रब्बुल आलमीन जल्ल शानु फरमायो से हुज़ी इलैकि बिजिज़इन नखला ओ मुझे प्यारी बानी पंजा हथ मुबारक इन्हें सुकल थुड़ के लगाए हथ तुझा लगंदा कुदरत मुझी जाहिर थींदी तू धूणो दे तू साकित अलई की रुतबन जनिया ताज़ा ताज़ा दंग डोडा तुझे अॻियों अचे पवंदा खजूर जे वण ते जेको पचंदी आहे खजूर रंग डोडो जंहिंखे असां सॾींदा आहियूं केॾो मज़ेदार हूंदो आहे केॾो लज़ीज़ हूंदो आहे रब फरमायो ओ मुंहिंजी प्यारी बानी हथ तुंहिंजा लॻंदा कुदरत मुंहिंजी ज़ाहिर थींदी जेॾी महिल बीबी मरियम साईं सुकल खची जे थुड़ खे धूणो ॾिनो आहे त ताज़ी ताज़ी खजूर पट भरजी विया मालूम थियो त अल्लाह जे वलियन जो भी कमाल आहे पर वलिया बानियुनि जो भी कमाल आहे अरे ही त बनी इसराईलन जी वली बानी आहे पर जेके मुझे मिठे मोहम्मद करीम जे उम्मत जा वली आहिनि उन्हनि जो कमाल छा हूंदो उन्हनि जो जमाल छा हूंदो उन्हनि जो फैज़ बरकत छा हूंदो उन्हनि जे हथनि जो करामत कमाल केतिरे क़दुर हूंदो चो सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैहि सुभान अल्लाह हजरत मखदूम मोहम्मद इस्माइल पिरियालो शरीफ वारो वरी भी चो सुभान अल्लाह जात जो जूणे जो केरा जात जो जात ते नाहे दात जो वहे सो लहे ओ चाचा भुल्लो ही ओ चाचा भूल जी पियो ही अल्लाह ताला जो रंग निरालो आ फजल निरालो आ जेके रब नवाजे सोने पिट धनी बादशाह फरमायो त रानी वटा रात नौ नियापो आयो लतीसू लतीफ चे दातर वटा दात कोन पूछे तो साथ जेके आया से अघीलिया पीर सिंह रोजे धनी रहबर जो मुर्शिद रोजे धनी सैयदा आले रसूला पर नक्शबंदी फैज रोजे धनी रहबर चूणे जेखा वरतो अल्लाह जा वली रब जो फैज रब जो करम निरालो जिनके रब नवाजे या रब दी मर्जी ज़ालिक फज़लुल्लाह युतीहि मन यशा यो अल्लाह जो फज़ल आ जिनके रब अता करे हजरत मोहम्मद इस्माइल पिरियाले शरीफ वारा हजाम वटाया शरीफ दे करे मथो कुड़ाईंदा हुया हजाम जे कुर्सी ते वेठा बा मुझे मथड़ो तो कुड़ जाए अध मथे जो कुड़ई हजाम रुनो आ हजाम जे अखिन मा लुड़क किरिया है बुजुर्ग जे मथे ते गरम गरम पानी जा कतरा किरिया बुजुर्ग ही जो डिठो त हजाम रोए पुत्र छो छो रोई हजाम छो छो रोई जदो सही मुखे रोण जो जो मुझे रोण जो डी हुआ चिन्ना पुत्र अज तुझे खिलण जो डी आ बुधाए तू छो छो रोई जैसे मुझे हालत छजो अज मां मुखे छजो त मारो तवा पंजो मथो छुड़ाए हलिया वजो फरमायो त ये कोन थींदो हने मथो ते सी कूड़न न
दी दो माए पेरी बुधाए तुझे रोण जो सबब केड़ो जेरी मल घणो चईस तो वो हजाम चवण लगो सहींअर जेका जन्य क्यों लंघी ता ॾिठी हिटीअ में जन्य लंघी के हाल ठम चेसी अज जेको खोट परण जण थो वञे या कुंवार जी नुह जण वारी हुई मुझे पुट जे नाले थियल हुई मुझो बचड़ो गुम थी वियो साल थिया ॻोल्हियोसी तलाश कयोसी किथे ख़बर न पईया छोकरी जो पी आयो जो पुत्र आयो कोन हाने न्याणी विहारण जी शय नाहे इजाजत दे त भला बे पासे परणायास मुझो दा मुजी किस्मत हाउ जे मुझो बच्चो हुजे हा या मुराद पंजे अखिन सां ॾिसां पो मूने के इजाजत ॾिनी भली भली जी न्याणी परणाए पर मूंसां वाइदो कयई जे शादी वारी रात ते बि तुंहिंजो पुत्र अची वियो त कुंवार उन्हे जी सो साईं अजुआ छोकरी परणजण वारी आ ये दिन मुझे अखिन जे गयो गुजरी आ मुखे मुझो बच्चो याद पियो आ अज पिणो अखड़न ने सजण पंजा सारिया गलन ता गोड़न जू बूंदा बस लगन संदीस कपिरन लोग ॾिठे न लहे ओ सोना मोहम्मद इस्माइल अज मुखे मुझो बच्चो याद पियो आ रोआं थो अज मुझो बच्चो हुजे हा या मुराद पंजे अखिन सां ॾिसां बस बुजुर्ग फरमाए था थोरो तरस मुखे कौं रोडे मां बाहरों चक्कर ॾेई अचां चेसई तांजो मथो कूड़ियां चबा मथो पो बि कूड़जी सघे थो छॾ त मां बाहरों थोरो घुमी अचां बुजुर्ग बाहर निकता आहिनि थोरी देर में वापस मोटिया वरी अचे कुर्सी ते वेठा हाणे भली मुंहिंजो मथो कूड़ जेरी मल हजाम वरी उस्तरो खयो तेसी हजाम जो नंढड़ो पुटु ड्रोड़ंदो आयो चई बाबा अधो घर पहुची वियो हजाम पंहिंजे रोण में बुजुर्ग फरमाया बार छा थो चे चीज़े चरियो साल थी विया पुटु मुंहिंजो गुम ही बार बेवकूफ़ न के केड़ी खबर चबा वञी ॾिसी आ मता तुंहिंजो बच्चो अची वियो हुजे चेसी मथो तांजो कूड़े वठा चबा मथो पो बि कूड़जी सघे तो पेरी वञन घरों ॾिसी आ हजाम जो घर वञे त सुभान अल्लाह पुटु सही सलामत घर वेठो आ भाकुर खणी पातईस बजा तू किथे हुए जे बाबा दिल्ली जे शहर में उस हिकड़े हिकड़े नानवाई वटे होटल ते उन जी मानी पचाईंदो हुयुस अटो गोया पियो अज उन जी नौकरी में हुयुस तेसी हिकड़ो दुर्वेश आयो मुखे बाह हथ विधई जे पुट हल होने तुंजो अबो अमड़ रोन वेठा हल पंजे अबे अम्मा के हली परचाए मुखे बाह मां हथ विधई झटको आयो ॾिसां त मां पंहिंजे घर वेठो आहियां पुट उन के सुञाणंदे जे हाउ बाबा सुञाणंदुसि उन जो अध मथे जो कूड़ियल आ अरे निगाहे वली में ये तासीर देखी बदलती हजारों की तकदीर देखी ये अल्लाह वाले देते हैं सब कुछ मगर इनसे लेने लिए चाहिए कुछ अकीदत नसीर फकीर लिगारी जात जो कसम खणी मुखे बुधाई तिसी हज़रत क़िबला मुर्शिद महबूब इलाही मातली वारा अल्लाह से करोड़े रहमतों ज़नन मज़ार ते जिसे मुखे शब खोरी हुंदी हुई
बीह जो दिसा रात थे त सफा अंधो काशे नजर न अचे ॾाढा इलाज करायम दुआऊं दवाऊं थीना सगा हकीम तबीब डॉक्टर स्पेशलिस्ट पर किथों भी फायदो न थियो मंझन जो टाइम हुजे हजरत महबूब इलाही तबलीग जे सफर में हुजन असां जे ॻोठ आया जे मस्जिद में रिली विछाए ॾिनी साईं जन मस्जिद में आरामी थी विया निंड पइजी विया जे मां जो पियुस त जीअं साईं जन सुता पिया हुजन मूं अचे पंहिंजूं अखियूं साईं जन जे पेरनि सां लॻाए सुम्ही के ॿियूं त घणी दवाऊं करायम इलाज पर हाणे अल्लाह जे वली मन सां अखियूं लॻाया मन मूंखे को नूर मिली पई जे बस मां सुम्ही पियुसि मूंखे निंड अची साईं जन निंड पिया मूंखे बि निंड अची वई जेॾी महिल मुंहिंजी अखि खुली ॾिसां त साईं जन जो सुजाग थिया मूंखे पेरनि में ॾिठो त साईं जन वरी पेर मटाए ॿिए पासे करे साईं जन वरी सुम्ही जे मां जो उथियुसि त वरी उथी ॾिठुमि त साईं जन ॿिए पासे पेर कयनि मां वरी वञी साईं जन जे कदम सां रलाए वरी सुम्ही जे ख़ुदा जी ज़ात जो कसम उहो ॾींहुं हे ॾींहुं 100 साल उम्र थियसि पर चीत मूं कॾहिं चश्मो न लॻायो मुंहिंजी नज़र जहिड़ी ॾींहं जो चिटी तहिड़ी रात जो चिटी अल्लाह जे वलीअ जे कदमनि तां नूर